जी नाज़रीन भाई साहब पराले स्टूडियो मामा के बलकार 14 जॾहिं बि लाइव ईंदा कोई न कोई ख़बर खणी काई शेयर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदा। अॼु जेको मेन इशू आहे उहो अमन अमान जे हिसाब सां त तालके किंगरीअ में अमन अमान करण में ऐसे शाह ऐं उतां जा पुलिस अधिकार नाकाम थी चुका आहिनि। सबबु छा आहे, छा चवणु चाहे थो, इन्हनि में इहे शयूं आहिनि त घणे अरसे खां वठी जेके मुख़्तलिफ़ थाणनि ते एसे शाह मुक़ररु कया था वञनि ऐं उहे एसे शाह 2 महीना या 3 महीना ॿाहिरियां घुराए उन्हनि खे बदिली कयो थो वञे। वठो इन ॻाल्हि खे त थाणनि ते मुक़ररु केतिरे अरसे खां वॾा मुंशी जंहिंखे मालखानो बि चयो वञे पियो ऐं मालखाने जी हथियारनि जी जांच बि कोन थी वेंदी आहे त सरकारी हथियार असांजा किथे इस्तेमालु थियनि था, काॾे घुम था थियनि, गोलियूं किथे इस्तेमालु थियनि थियूं, काॾे वञनि थियूं ऐं उन्हनि जे सरकारी हथियारनि जो इस्तेमालु ऐं उन जा औज़ार गुम थियण जे लाइ काई जांच कोन्हे का, काई कमेटी कोन्हे का, काई जेको आहे सो उन्हनि जो को प्रूफ कोन्हे को। अमन अमान तॾहिं थींदो आहे ऐं अमन अमान जी बहितरी तॾहिं ईंदी आहे जॾहिं हद जे एसे शाह खे पंहिंजो अमलो कामयाबी तरफ़ रस्ते वठण जे लाइ उनखे रस्तो वठाईंदा आहिनि, पर उनखे नाकाम करण जे लाइ हू पंहिंजा हथियार, पंहिंजो कानून, पंहिंजूं शयूं इस्तेमालु कंदा आहिनि। चवण जो मक़सदु इहो ई आहे, SSP खे रिपोर्ट डिआईजी सखर खे रिक्वेस्ट आहे त तालके किंगरीअ जे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेके मुक़ररु थियल आहिनि काफ़ी सालनि खां अरसनि खां वॾा मुंशी उनजे ख़िलाफ़ बि का कानूनी कार्रवाई कई वञे, उन खिलाफ़ का जांच कई वञे ऐं उहो मालखाननि जी जांच कई वञे त सरकारी हथियार असांजो किथे इस्तेमालु थिए थो ऐं काॾे वञे थो ऐं किथां अचे थो, केॾांहुं वञे थो, उन्हनि जी बि जांच थियणु खपनि। इहे आला अख़्तियारनि खे रिक्वेस्ट था कयूं त तालके किंगरीअ मुख़्तलिफ़ थाणनि जा वॾनि मुंशियुनि जे हथियारनि या सरकारी हथियारनि जा बि इस्तेमालु थियणु ऐं उन्हनि जूं गोलियूं इस्तेमालु थियणु ऐं उन हथियारनि जा सामान गुम करण जे लाइ वॾो कुझु गबोल थियल आहे। भाई साहिब पेज खे लाइक करणु, शेयर करणु, दोस्तनि जी वॾी महिरबानी।